चल मदीने पार दे इहो शेर आहे। जॾहिं मां ॻायो मां सम्झां थो 84-85 रेडियो खैरपुर ते ॻायमि। इन शेर पूरे सिंध में धूम मचाए छॾी। हज़रत मौलाना सनाउल्लाह जतोई अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां किरोड़ा रहम जा मीन नाज़िल फरमाए। मां वरी ॾह के खां मथे बॉर्डर जे पासे हिंदुस्तान जे बॉर्डर जे पासे भिटुनि में एॾे मुंहिंजो प्रोग्राम मां उते वियुमि त हिकिड़ो माण्हू असां मिलियो। मूंखे चई साईं तव्हांजो शेर इहो ॿुधुमि। साईं इहो सनाउल्लाह जतोई मिसकिन ग़रीब माण्हू आहे। मां चयो मिसकिन ग़रीब माण्हू आहे, आलिम बि आहे। मां चयो आलिम बि आहे। चयो हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां इहो शेर ॿुधो मुंहिंजी दिलि घुरे थी त जेकॾहिं इनखे हज करायां, पर शर्त हिकिड़ो कहिड़ो चए मां पैसा तव्हांखे ॾींदुमि, तव्हां उनखे ॾिजो, मुंहिंजी ॻाल्हि कंहिंसां न कजो त मां केरु आहियां किथां वञो आहियां। मां चयो तूं पैसा त ॾे, पोइ हुन ॻाल्हि खे पोइ ईअं ॾिसंदा तूं केरु आहे। हा मां त सभिनी खे ॾसींदुमि त इहो अथव वारो तूं ॾे त पैसा मूंखे ॾिनई। मां उहे पैसा खणी करे मौलाना सनाउल्लाह जतोई साहब जन जे हवाले कया। अल्लाह ताला इन शेर जे एवज़ में उनखे हज जी सआदत नसीब फरमाई। ऐं मां हाणे बि मदीने पाक में हुयुमि, पोइ मूंखे खोड़ माण्हू मिलनि पिया, साईं साईं अल्लाह तोखे ख़ुशि रखे, ओ फुल पोटरा अल्लाह तोखे ख़ुशि रखे, तुंहिंजे मौलूदनि असांखे महबूब जे दर ते आंदो थी। ये शल मदीने पार ॾे। अल्लाह को दुआ तो कया अल्लाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। चई त शल मदीने पार ॾे। सिंधीअ में चवंदा आहिनि त मानी बि हुजे ऐं वरी पोइ निमाज़ बि हुजे त अॻु में भई मानी खाइजे, निमाज़ पोइ पढ़बी। हाणे मानी अची वई आहे, ख़ुशबू बि सभिनि जे कननि ते नक ते पहुती। हाणे मां छा कयां? हे वरी अञा चवनि था त हे बि ॿुधाए, हे बि ॿुधाए। साईं अबा छा शल मदीने पार ॾे क़ादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे क़ादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। ओ बेकार बे समरा कोई समर कोने अदा, हितड़े रहां थो सिंध में मिठड़े मोहम्मद खां जुदा। कीन थो निकिरे कुणो ऐं पंध विया ॾाढो परे, गुंबदे ख़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। हे मां कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं कंदो आहियां, उहे इन जे करे पाण पढ़ाइण जे करे न कंदो आहियां। इहो तव्हांखे तरग़ीब ॾींदो आहे त मतां ईअं सम्झो त जेके हिन पासे ॾे मुलनि जे पासे ॾे वञनि था इहे दरबदर आहिनि। दरबदर न आहियूं। अल्लाह ताला असां सां एॾो पंहिंजो फज़ुल करे थो। शर्त इहो असां रसूलुल्लाह जे तरीक़े सां सचा हुजूं, ख़ुदा जो कसम आहे असांखे अल्लाह अॾे छॾे, सभिनी खे अॾींदो, पर शर्त इहो आहे त असां में सचाई हुजे। भाभी मूं में अटकल हुजे त हिन जा पैसा कीअं कढां, हिन खे अहिड़ो कीअं कयां जो हिन खे कीअं फुरियां, हिन जी बकरी कीअं कढां, हिन मां चांवर कीअं कढां। पोइ जे इहा नियत आहे त पोइ न। बाक़ी जेकॾहिं तव्हांजे नियत में इख़लास सचाई हुजे अल्लाह ताला तव्हांजे लाइ दर खोलींदो। मां पहिरियों हज कयो आहे 1980 में। कॾहिं अबा 1900? मां तव्हां खां परे कोन्हे, मुंहिंजो ॻोठु खैरपुर जे ॿाहिरां आहे। मां मिसकीन घराणे जो माण्हू आहियां। न मुंहिंजो अबो ऑफिसर, न मुंहिंजो अबो ज़मींदार, न मुंहिंजो को ख़ानदान को वॾे हुन वारो। अल्लाह ताला मूंसां पंहिंजो फज़ल फरमायो आहे। पूरे सिंध में गूंज थी हले, पूरे सिंध में, पूरी सिंध में जेकॾहिं इमदादुल्लाह खे सुञातो वञे थो त अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे ॻाल्हि जे करे सुञातो वञे थो। छल माखो अल्लाह ताला इहा नेमत खसे न, छल अल्लाह ताला मुंहिंजी पछाड़ी सुठी करे। मां 1980 में हज पढ़ियो, तव्हां मूंखे केतिरा जावा न हूंदा। कोरोना जॾहिं थी, कोरोना में हज बंदि कया, नमाज़ूं बंदि थी हुयूं, सभु कुझु बंदि थी हुयूं। मां कोरोना ख़त्म थी मां उमिरि ते वयुसि। मां रोज़े अतहर जी हाज़िरीअ जे लाइ अचां पियो साईं जन जे पासे ॾे त मूंखे माण्हू मिलिया, कुझु मुंहिंजो वाक़िफ़ माण्हू हो। उन मूंखे चयो साईं त मुबारक मुबारक माशाअल्लाह, कॾहिं आयो? मां फलाणे ॾींहुं आयो आहियां, 2 ॾींहं थिया आहिनि। चई साईं मुबारक हुजे, हज खुली वियो आहे। मां चयो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ॾाढो भलो थियो साईं। चई साईं ॿी ॻाल्हि हिकिड़ी अर्ज़ु कयां, कहिड़ी? चई मां हिन हज में तव्हांजो नालो लिखां थो।
मूंखे चई माखो दाह निकिरी वई हाणे रोज़ रसूल जे साम्हूं बीठा हुआसीं दाह निकिरी वई मां चयो दा इन मसइले में जेकर तुंहिंजी दिलि घुरे थी त मां न कंदुमि मूंखे चई पासपोर्ट तव्हांजो मां चयो पासपोर्ट त आयो आहियां मुदो घणो अथसि बाक़ी मुदो 8-10 महीना अथसि चई सुठो इहो आहे त वञण सां पासपोर्ट ठाराए छॾियो मथां पोइ दिक़त थिए मां मोटी आयुमि हिते चई पासपोर्ट ठारायुमि नओं पासपोर्ट ठारायुमि कुझु ॾींहंनि खां पोइ उनजो फ़ोन आयो त साईं पासपोर्ट ॾियो मोकिले ॾियो हज जे लाइ मां सां हज जे लाइ मां उनखे ॿुधायो मूंखे हुन चई साईं अल्लाह अकबर चई तव्हांजी उमिरि घणी आहे मां चयो छो चई असांजे जेको लेटर आयो आहे उन लेटर में लिखियलु आहे त 65 साल खां घटि वारो मां चयो त मुंहिंजी उमिरि त 65 साल खां मथे आहे त दाह कीअं चई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं चई साईं हज तव्हांजो न थी सघंदो एॾो मूंखे ॾुख पहुतो त मां तो अलाह एॾनि सालनि खां पोइ वरी सादत नसीब फरमाए पियो वरी अचानक ही छा थी वियो बहरहाल पोइ हुन वीचारे वरी मूंखे चयोसीं भला हाणे हज खे छॾियो उमिरि जे लाइ वरी हुन वीचारे उमिरि जो इंतज़ाम कयो वरी मूंखे मोकिले छॾियईं हल बाबा मां उमिरो करे आयुसि ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि थिए पई त हज खां रहिजी वियुमि अचानक हिकिड़े मां हमरा फ़ोन कयो फ़ोन कई त मां फ़ोन खयुमि अदा तव्हां सां मिलणो आहे मां चयो अदा मां सफ़ा मसरूफ़ आहियां कीअं चवां चई काथे न काथे मिलो मां चयो जॾहिं हिन तुंहिंजे पासे ॾे आयुसि त पोइ मिलंदुसि वरी ॿीहर फ़ोन भाऊ हेॾे मुंहिंजो अचणु अञा न थियो 2-3 दफ़ा फ़ोन ते नेठि कंहिं ॿिए हमरा खे चईंदी यार हाजी साहिब खे ज़रूरी कमु आहे खणे नथो उहो फ़ोन अचे नथो नेठि उन मूंखे चयो उन ॿुधायो त दा हुनजो कमु आहे तव्हां में मिलोसि मां मिलियुमि चयोमांसि भला मां हेॾे अचां थो फलाणे पासे ॾे पोइ रस्ते में मिलो मिलण खां पोइ मूंखे चईं दादा ॻाल्हि हीअ आहे त मुंहिंजी दिलि घुरियो त मां तव्हांखे हज करायां हज मां ॾिसी मां हैरान थी वियुमि मां हुनखे चयुमि दादा हाणे ॻाल्हि सच ॿुधाई की ॿुधा मूंखे अलाह ताला कंहिं न कंहिं बहाने सां हर साल उमिरि ते मोकिले थो असां वटि ॿिया बि ग़रीब मिसकीन आलिम सालिह इंसान आहिनि जेकॾहिं कंहिं ॿिए सालिह जो इंतिखाब करे मूंखे छॾे त इहो भली ॻाल्हि आहे हुनजो साईं उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते पर मुंहिंजी दिलि तव्हांजे लाइ चए थी ॿीहर चयुमि त बाबा ॿिया बि खोड़ आहिनि इहा हाणे ॿुधो मां लाउड ते ॻाल्हि थो कयां लिकियल शइ पर कोन्हे न उहे माण्हू जीअरा आहिनि ज़रूरु मुंहिंजी ॻाल्हि उन्हनि ताईं आवाज़ु वेंदो ॿुधंदा त हाजी साहिबु हीअ ॻाल्हि किथे कई आहे मां हुनखे ॿीहर बि चयुमि जंहिं माण्हू विच में मूंखे चयो मां उनखे बि चयो त भाऊ खे चओ त ॿिया खोड़ बुज़ुर्ग आहिनि कंहिं ॿिए जो इंतिखाब करे मूंखे छॾे चई न यार हुनजी दिलि ई तोसां आहे इहा त ॻाल्हि अॻु में भई मां बि कईमांसि उन ॿिए दोस्त जो त भाई साहिबु पियो वञे थो ॿिए कंहिंजे ॿारहां टिक ॿधी बीह रहियो आहे न ॿिए खे न तोखे मां रोई पियुमि त मुंहिंजा रब तूं ईअं आसानी बणाईंदो आहे इहो थो वञा 12 लख रुपया इहा हेॾी भरी कढी कंहिं इमदादुल्ला जे खीसे में विझणु का मामूली ॻाल्हि आहे छा उहो हिन जे करे न क़ुर ऐं हदीस रसूलुल्लाह जो तरीक़ो वरितो आहे त अलाह बुख ते न रहियो आहे अलाह इहे असांजे लाइ सबबु बणाए थो मथां ईअं चओ त ॿार खे मुला बणाईंदासीं त ॿार रुली वेंदो बसि इहा ॻाल्हि कजो दिलि में सचाई हुजे हे मामला सभु कुझु असांजे क़दमनि में अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी सां पंहिंजो फज़ल फरमाए इहे ॻाल्हियूं घणियूं थो कयां त होॾे मानी में वरी साईं परे खां बीठो आहे तकड़ थो कयां अलाह छा पियो चए शल खाई आया मानी साईं हर मानी खाई आया चए शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे ओ पहुची पीरीअ जे पार ॾे मां रोज़े अतहर ॾिसां पाक पैगंबर पीरीअ जे पाक पिंजरे खे पसां जंहिं नबीअ निर्मल बिना मुंहिंजी नथी सात सरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे ओ हिन देस खे हिन वेस खे घोरियां मुहम्मद घोट तां हीस को सारो करियां कुर्बान नबीअ जे नोट तां जंहिं नबीअ जे इश्क में थे थुड़ रुनो सुडका भरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे ओ ऐ सनाउल्लाह
ऐ सनाउल्लाह जतोई मुल्क मदनीअ जो मिठो को नथो विसरे उन खां जिन वञी हे कर ॾिठो भाग थियनि उन जा भला जेको मदीने में मरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे।